वल्लाहु यख्तस्सु बिरहमतिही मन यशा। रब कुरान में तो फरमाए आऊं अल्लाह पाण चूंडींदो या जंहिंखे चाहियां अवां बारन विच में। जीअं नबी सवाल खाया उन्हनि मां दिलबर नबी नबियन जो सरदार मूं चूंडियो आ। तीअं करोड़े वली आया उन मंझां बादशाह पीर दस्तगीर मूं चूंडियो आ। अब समझो पिया हाण चूंडो समझो मारो जो मुझे नबी जो डाडो। अब आ समझो पिया गाल के यूसुफ अलैहिस्सलाम सभिनी खां सोणो शरीयत जो हिसाब दो त मस्जिद में जे 50 मौलवी गड थी वजन तो उन्हनि मौलवीअ मां मुसल्ले ते केर बीहंदो नमाज़ पढ़ण लाइ 50 वेठा हुजनि 50 वो उन्हनि में उम्र में जेके वॾो हुजे उम्र में जेके वॾो हुजे इल्म में बे नंबर ते वॾो हुजे 3 नंबर ते शिकल सूरत में सुहिणो हुजे। अब ॻाल्हि ॿुधो मुंहिंजो इमामत जो मसलो ॿुधायां पियो। उम्र में वॾो हुजे हां 50 वेठा 50 में जेके वॾो हुजे वरी उन्हनि में इल्म वारो बि वॾो हुजे उन खां पोइ सुम्ह वारो बि सुठो हुजे उन खां पोइ चौथी नंबर ते आवाज़ उन जो छा हुजे थोरा ते ॻाल्हाए छा हुजे। हाणे इल्म वारो बि आहे सभु कुझु आहे पर हुन जो ॻाल्हि अगरि आहे मज़ो कोन ईंदो त क़ुर पढ़े अहिड़ो जेके बीहे न अॻियां त सभिनी खे नमाज़ में मज़ो अचे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुभान अल्लाह। अर्रहमान अल्लमल क़ुरआन खलक़ल इंसान अल्लमहुल बयान। वो सुभान अल्लाह घट आई अब भट को न खाईंदा सुभान अल्लाह ता करियो कुछ भट के हलाल करियो न तो सुभान अल्लाह हाँ ना भट खाणो तो सुभान अल्लाह करे मेहनत खां सिवा को कम थी तो कुछ माण्हू मेहनत कंदो तॾहिं त रोटी मिलंदी। 4 शर्त ॿुधायो शिकल सुठी हुजे आवाज़ सुठो हुजे इल्म वॾो हुजे उम्र वॾी हुजे 4 शर्त जे मौलवी में पूरा हूंदा उनखे उथारियो वञे अॻियां ॿिया 4 शर्त जे में पूरा हुजनि घणा जोरा दी ॻाल्हायो घणा 4 शर्त जे में पूरा हुजनि उन 50 मौलवियुनि में उनखे अॻियां ॿियारियो वेंदो। हाणे ॿुधो हाणे रब सभिनी नबियनि खे गॾु कयो 1,24,000 नबी ओ मेराज वारी रात अल्लाह सभिनी खे मस्जिद में गॾु करे बैतुल मुक़द्दस में हाणे मुंहिंजे दिलबर नबीअ खे जिब्रील खे रब्बा फरमायो त वञ मुंहिंजे हबीब खे वठी वञ मस्जिद में। हाणे जेॾीमहिल वठी आया त सिफ़ूं पहिरीं भरियल हुयूं मदीना साईं पोयां वेही रहियो मुसलो अॻियां खाली हो साईं जी आयो पोयां त वॾड़ा सभु वेठा हुआ अॻे आदम खां वठी ईसा नबी ताईं वॾड़ा अॻ में वेठा हुआ साईं जी आयो त पोयां वेही रहियो। रब फरमा जिब्रील नारे छा कयो ओ घोट खे वठी इमाम खे वठी मुसले ते ॿियारेसि न उतां वठी करे आयो मुसले ते ॿियारण लाइ। हाणे तव्हां खां सवाल मूं 4 सम्झाया 4 ॻाल्हियूं मूं सम्झाई त उम्र में वॾो बाबा आदम वेठो हो ॻाल्हायो ई उम्र में वॾो बाबा आदम वेठो हो नूह अलैहिस्सलाम वेठो हो इल्म में बाबा आदम जहिड़ो कंहिंखे इल्म कोन हो 7 लख ॿोलियूं ईंदियूं हुयूं घणी ॿोलियूं अब ॻाल्हायो 7 लख मज़ाक काने ये जेके दुनिया में हलन पई न ॿोलियूं जेके सभु बाबा आदम खे यादि हुयूं तॾहिं त सेखाई बचन खे
बाबा आदम के 7 लख बोलियूं हुयूं याद उम्र में नूह अलैहिस्सलाम वॾो इल्म में आदम अलैहिस्सलाम वॾो